बाबा न हाशिमा ऐं मीरा जे करे पंहिंजी बेगुनाह भेण मारी हुई। जेकॾहिं ये हाशिमा ऐं मीरा मुंहिंजे लाइ अहिड़ा हालात पैदा न कना त मां पंहिंजी बेगुनाह भेण छो मारियां? बाबा सालनि जा साल दर दर जूं ठोकरियूं खाधियूं आहिनि, जिन मूंसां एॾा वेल वाया आहिनि। छा मां उन्हनि खे बख़्श करे छॾियां? न बाबा न, ये कॾहिं बि न थींदो। खबरदार खबरदार, जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि कंहिं ॿिए जे अॻियां तस्लीम कई आहे, हाशिम हाणे असांखे कोन छॾींदो। हू असांखां फ़ैसिलो वठंदो। कॾहिं बि इहा ॻाल्हि न कजांइ, न त असां ॾोही थी पवंदासीं। त पोइ मां कहिड़ी ॻाल्हि कयां? तूं चइजां त ससु ई मूं ते इल्ज़ाम थी हणे। हुनजी दिलि में बहादुर जे प्यार जो कंडो आहे। ठीकु आहे बाबा, इन में त ससी वधीक ख्वार ख़राब थींदी। मां बि इहो ई थो चाहियां। त पोइ इन ॻाल्हि ते पको रहिजां, जेकॾहिं जान बचाइणी अथई न त ससु ऐं मीरा खे कूड़ो कजांइ। न त तोखे ख़बर न आहे त सरदार साईं कौल जो पको ऐं वाइदे जो सचो माण्हू आहे। उहो असांखे ॾोही कंदो ऐं तोखे मारे छॾींदो। तव्हां फिकर न कयो बाबा साईं, तव्हां ॾिसंदा वञिजो त मां ससी जो कहिड़ो थो हशर कयां। चङो, हाणे तूं थोरी देरि खां पोइ वञी काह करे अचिजांइ। मां कुझु देरि आराम करे पोइ वञा थो सरदार जे बंगले ते। उठ ससी, मां तोखे पंहिंजे घर छॾे। न बाबा, ससी केॾांहुं बि कोन वेंदी। ससी जो घर ही आहे। न जी, ससी जो असुल घर त जमाल जो घर आहे। न बाबा न, ससी हाणे उन जहनुम में कोन वेंदी। मीरा, तूं ससुई जे घर के जहनुम छो थी करी? छॾीस न त पंहिंजे मुड़ुस जे घर वञे। चाची, छो त उहो घर जहनुम खां घटि न आहे ससी जे लाइ। मीरा, ही तूं छा थी चवीं? ससी जो असुल घर ही न आहे। ससी जमाल जी ज़ाल आहे ऐं जमाल जो घर हिन जो असुल घर आहे। छो त जमाल हिकु पाण ज़ाल आहे। ऐं ज़ाल खे ज़ाल जी ज़रूरत न आहे हूंदी बाबा। छा? हा। विख विख दोखा कूड़ दगाऊं, विख विख दोखा कूड़ दगाऊं, कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं वनाऊं। हीअ हक़ीक़त कंहिं बि न जाती, हीअ हक़ीक़त कंहिं बि न जाती। कंडन जिया सेज हयाती, कंडन जिया सेज हयाती। हारिस बहादुर खान, हितां वारो कमु तयारु आहे। तव्हां अची ॻोठ जे ॿाहिरिएं रोड ते बीहो, मां बि सिधो गाॾी काए उते थो अचां।
पोइ छा हुकुम आहे छा करणु घुर्जे मुंहिंजो त इहो ई चवणु आहे त हाणे हितां हलणु घुर्जे वरी न ॿियो को मसइलो पैदा थिए सम्झव कोन सम्झव सम्झी वेंदव हारे सर हलूं था ॿाहिरि रोशू कार तयारु कई बीठो आहे फिरू हल त हलूं दिलबर जी रहे सर तोखे जेको कमु सम्झायो आहे तूं वञी उहो कर हाज़ुर रहे सर थधो थी शेरो शामिर खान गाॾे तयारी कई हल भला तोखे ॿ टे ॾींहं मां थो महिमानी करायां छो त बहादुर खान सिधो धक हणंदो आहे तो जीअं पुठीअ में वार न कंदो अदी ज़रीना अॼु त वॾा पेर कया अथई भली आई जीव आई सदाई ख़ुशि हूंदी बसरा मां वॾी ख़बर खणी आई आहियां पल्ले जो त ढिंगो ई ढेर थी वियो आहे ऐं ससुई बि घर मोटी आई आहे ऐं छोरो जमाल सच में ई ज़ालाणो अथई माना त ज़रीना मूं वारा फ़क़ीर बि सच पिया चवनि न अरे बसरा जहिड़ी कची तहिड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन जमाल त ससुई मीरा खे खुलियल लफ़्ज़नि में चई छॾियो आहे तो हुन पंहिंजी भेण जो पलांद वतो आहे तॾहिं ससुई सां शादी कई अथसि हाय हाय अड़ी ज़रीना इन्हे जमाल त खणी ॿाराणी कई पर मूंखे ॾुख माई इन ॻाल्हि जो त इहो खुदन बि हीअं ॿिट थी बीठो आहे छोरे सां ॾुख वरी छा जो मूंखे त ख़ुशी थी आहे ख़ुशी ज़रीना करे त करे छा ज़रीना कुझु बि न करे रुगो वेही अखियुनि सां ॾिसे वॾा मज़ा थींदा वॾा फ़ैसला थींदा वॾा खेल रचंदा पर माई उन में असांजो छा असां थियासीं ॾिसण वारा खिली ख़ुशि थी ताड़ियुनि वॼाइण वारा बसरा वॾी ॻाल्हि त इहा आहे मीरा ससुई खे घर वठी आई आहे ऐं इहे ई छोरियूं वरी मुंहिंजे गाटे में अची लॻियूं आहिनि मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो पराई ज़ालनि खे वेठी खारायां ऐं पारायां ज़रीना करे त करे छा ओ अदी मां छा कयां इहे छोरियूं तोखे कुदरती चटी लॻल आहिनि नेरड़ में नेरड़ जी नाई थी जेसी ताईं जीअरियूं हूंदियूं ज़रीना तेसी ताईं तुंहिंजो जीअण जंजाल कंदियूं भाई इहे अथई सिंधुबाद जा ममड़ा जीअरे कुल्हनि ते चढ़िया वेठा हुजनि मुंहिं खां पोइ हॾ बि खाई वञनि चङो अदी बसरा हाणे मां हलां थी सॼो घर ॿरियो पियो आहे सरदार साईं पुलिस जे आसरे ते लॻो आहे पुलिस कुझु बि कोन कंदी जेको बि करणो आहे असांखे करणो आहे अॼु बंगुल जे ॻोठ में घिरी घर घर जी तलाशी वठी शमीर खे ॻोल्हे हथ कंदासीं रवर मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ शमीर खे ज़िंदा सरदार साईं वटि नाहे आणो जेकॾहिं हुनखे ज़िंदा सरदार साईं वटि पहुचायोसीं त हू सरदार जे पेरनि ते किरी पवंदो ऐं बाबल साईं नरम दिल माण्हू आहे वरी हुनखे माफ़ करे छॾींदो उन्हीअ करे सरदार वटि शमीर जो लाश ईंदो लाश हाशिम भाउ मुंहिंजी ॻाल्हि सम्झ सरदार साईं जो हुकुम आहे त शमीर हुनखे ज़िंदा कंदो जेकॾहिं असां सरदार साईं जे हुकुम जे उपतड़ हलियासीं न इहो सुठो न आहे
जेकॾहिं सरदार जो हुकुम मञींदासीं त पोइ मेहनत ई हराम थी वेंदी। उन खां सुठो आहे हिते ई वेठा हुजऊं। हाशिम तेरियां शामिर जूं टंकूं बाहूं भञी अधु मुंहुं था कयूंसि। सरदार जो हुकुम बि पूरो थींदो ऐं असांजो बि कमु थी वेंदो। साईं जेका बि असां महिनत कंदासीं उहा हाशिम भाउ सचाई थी वेंदी। साईं दादे लख जी ॻाल्हि कई अथई। जेकॾहिं सरदार साईं शामिर खे माफ़ करे बि छॾियो न, पोइ बि शामिर घणो वक़्तु ज़िंदा रही कोन सघंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे, सॼी संगत जी इहा सलाह, देर न कयो, हलो अचो। थियो छोरा खेलता है न साला केरो मतो पाड़े कार कयो हले वियो भागा केर कार फुरे वियो छा? किथे कार फुराए तो कोन आयो ही? खबर न आहे रे सर, मूंखे का ख़बर न आहे। अरे हेॾे शेरू ऐं शामिर किथे आहिनि? मूं जहिड़े कंधार मुड़स जा ही हालत थी विया आहिनि रे सर त शेरू ऐं शमीर जहिड़ा डिडणा त अलाह खे प्यारा थी विया हूंदा। इन जो मतिलब त शाह ज़मान पंहिंजो कमु करे। शामिर के शाह ज़मान जा माण्हू किथे खंभे खणी त कोन विया? माण्हू न हारे सर, मूंखे त को बि नज़र न आयो। ओचितो मगज़ में हेतिरी डंडो लॻो ऐं मां धूड़ वञी कयो धूड़ में ऐं अखियूं खोलियमि, होश आयो त कारी वारा कखा। रशो इहो कमु दिलावर जो ई आहे। मां सभु ॻाल्हि सम्झी वियो आहियां। लॻे थो हाणे शामिर जे कांधपे जो बंदोबस्तु करणो ई पवंदो। हाशिम खे कहिड़ी तकड़ा संदरो ॿधी पहुतो आहे बंगले जे ॻोठ में। घटि में घटि मूंखो त पुछंदा न, मूंखो इजाज़त वठंदा। ईअं ई पंहिंजे मुंहुं संदरो ॿधी धूल वञी निकिरी था पवनि मुक़ाबले ते। हा बाबल साईं, हाशिम खे पक्की ख़बर पई हुई त शामिर ॻोठ में आहे ऐं कराची फरार थियण जी कोशिश पियो करे। इन करे ई हाशिम चयो त जेकॾहिं शामिर कराची फरार थी वियो न त पोइ हुनजो मिलणु असांखे मुश्किल थींदो। ग़लति कयो अथनि, 100% ग़लति कयो अथनि। कंहिंजे घर में घिरी वञी विढ़णु एतिरो आसान आहे? मश्किरी सम्झी अथनि इन्हनि। इन ग़लतीअ सां हाशिमरनि जो सिर बि वञी सघे पियो। इहो नोटा कुल किथे आहे? इहो त घटि में घटि सोचनि हा। हा बाबा साईं, जहिड़नि में जवाननि जा सिर बि वेंदा आहिनि, पर छा कजे? शाहज़ेब बाबा जे कातिलनि खे माफ़ त नथो करे सघिजे न। खुदा बख्श, खुदा बख्श, खुदा बख्श। हर कम जो हिकु वक़्तु मुक़ररु हूंदो आहे, जाइ हूंदी आहे। ईअं अखियूं बंदि करे बाहि में टपो ॾियण खे अकुलमंदी चइबो? बेअकुल हाशिम इहो। जॾहिं अकुल विराइजे पियो न, इहो हाशिम लाइ किथे हो? बाबा साईं, हाणे त हमरा निकिरी चुका आहिनि, हाणे छा थो करे सघे? खुदा बख्श, हाणे तूं हीअं कर, ताजाणियुनि जे राज में वञ, उते वञी 10 सिर सां मिल। चईंसि त हिकदमि हाशिम ऐं दिलावर जी मदद लाइ पहुच। खुदा बख्श, देर न कर। यकदमि ड्राइवर खे चओ त गाॾी कढे ऐं तोखे ताजाणियुनि जे राज में वठी वञे। वारो कर, वञ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। अरे अरे वाह जो हेरी पियो आई। अगे महीने 2 महीने ज़ाहिर थींदे, हाणे त रोज़ हेरी पियो आई। छा ॻाल्हि आहे? रेस सफ़ा अॼु कावड़ियो वेठो आई, नाराज़ न थी। अछड़ो कबूतर आहियां, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। अरे हाणे हल तां, हल चरे तां वञी पंहिंजी धंधेदारी कर। दर्द कया ना पुछड़। बाबा साईं, अॼु भाग खे लतूं न हण। अॼु वठण फ़कीर न आयो आहे कुझु, अॼु कुझु ॾियण आयो आहियां तोखे। अरे रे, तूं त वती तो सॼो ॾींहुं पिनंदो, तूं मूंखे छा ॾी? बाबा साईं, तव्हां नाराज़ न थियो को? मां तव्हांखे पोड़ी कोन थो ॾियां। अॼु तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहे। ख़ुशख़बरी? कहिड़ी ख़ुशख़बरी ॾियण आयो आहे? रेस इहो जेको जमाल आहे न, इन जी ॾिसी तो डायरी बि सुठड़ी रखी पई आहे, ॼण जोराब फाटो पियो आहे। इन जे जेका सस बि
उन्हें के छड़े होड़े हली वही थे यो जो पिण सा जेके डंत ही कोन ॼण चंदे जी पेती खुली पया यो पलियो छो जमाल ससुई के तलाक ॾेई छॾी छा? बाबा साईं तलाक ॾिनी कान थस पर तलाक में हाणे देर न आहे हिक कबूतरो तो सा सच्ची पियो थो ॻाल्हि करे कूड़ तो न थोणी न कबूतर या ॻाल्हि सच आ? बहादुर खान फकीर बराबर आहियां पर कूड़ो न आहियां सस भी अल्लाह ताला तुंहिंजे लाइ ठाही आ तूं ॻाल्हि खे थोरो समझंदो कर अछड़ो कबूतरड़ो आहियां केॾी महिल उन कपर केॾी महिल उन कपर वाकई अॼु त तो दिल ठारे छड़ी कबूतर बाबा सच तो चवां जमाल जा हाल सभु हाणे पूरा थई कबूतर एडी ओडी खुशखबरी ॿुधाई अथई मिठाई न वठंदे या पंहिंजी रेसाणे मां वञा थो मता बूटणी या मूंखे मिठाई तुंहिंजी कान खपे न न अहिड़ी का ॻाल्हि न आहे कबूतर अचे ये वठ खर्ची वञे ऐश कर बाबा सही 500 खर्च दी सही तोखे पंहिंजे पीउ जो कसम मुंहिंजो कलाम ज़रूर ॿुध अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वास भॼियो पियो आहे केसर विकिणी वेंदी आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वास भॼियो पियो आहे अॼु टियों ॾींहुं थियो आहे वञा थो असांजी किस्मत में कॾहिं सुख जी मुंद ईंदी अदी मुंहिंजा त सभु ख्वाब चूर चूर थी विया मूं त जमाल सां सच्चो प्यार कयो हुयो पोइ जमाल मूंसां एॾो वॾो धोखो छो कयो अदी छो ससी मुंहिंजी भेण इंसान वॾो मकार आहे साड़ोटो आहे मुफाद परस्त आहे इंसान में शैतान जो वास थी पियो आहे हिन दुनिया खे दोज़ख बणाइण वारो इहो इंसान ई आहे दुनिया में माण्हुनि सां इन खां वॾा बि धोखा थियनि था पर मुंहिंजी भेण माण्हू हिम्मत न आहे हारींदो अदी हाणे त मूं में सघ ई न आहे रही तन मन साड़ो थी वियो आहे तुम कमरे जी कुंड में लिखी पवा लिखण सां छा थींदो ससी छा थींदो माण्हू हिम्मत करे हालतुनि सां मुक़ाबिलो कंदो आहे तॾहिं ई जान छुटंदी आहे जेके माण्हू हालतुनि सां मुक़ाबिलो कंदा आहिनि उहे ई माण्हू मंज़िलूं माणींदा आहिनि अदी मूंखे त जमाल जो ॾुख जीअण ई कोन ॾींदो मां हाणे हालतुनि जो मुक़ाबिलो कोन करे सघंदसि मूंखे क़बर में वञणो आहे अदी मूंखे हाणे ज़िंदा न आहे रहणो मूंखे ज़िंदा अदी मूंखे माण्हुनि खां ख़ौफ़ थो थिए मूंखे क़बर जे कुंड में लिकाए छॾ मूंखे अदी न ससी न तोखे त मां पंहिंजे भाकुर में लिकाए छॾींदसि तुंहिंजो केर बि नालो न वठंदो जेकॾहिं तोॾां को आंगुर बि खणंदो न त तुंहिंजी भेण हीअ मीरा उनजो हथ कटे छॾींदी तूं को बि फिक्र न कर मुंहिंजी भेण तुंहिंजी वॾी भेण अञा ज़िंदा आहे न दी न मूंखे माण्हुनि खां ख़ौफ़ थो थिए मूंखे मरण घुर्जे अदी मरण घुर्जे मूंखे ससी मुंहिंजे हूंदे तोखे को बि ख़ौफ़ न आहे हाणे माठ करे ये लुड़का उगो